घोटकी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में समाजी तंज़ीम रोलर सपोर्ट डेवलपमेंट फाउंडेशन जे तरफ़ां ऐं स्पोर्ट डिपार्टमेंट जे सहकार सां 3 रोज़ा जीए लतीफ़ मलाकड़ा टूर्नामेंट घोटकी में मुनक़द कई वई है, जंहिंमें सिंध पंजाब जे मल पहलवाननि हिस्सो वरितो है। टूर्नामेंट जो मेहमान ख़ासि मुख्तियार कार मेहरदीन चाचड़, समाजी तंज़ीम रोलर सपोर्ट डेवलपमेंट जो चेयरमैन सिकंदर अली चाचड़, असिस्टेंट मुख्तियार कार रब नवाज़ मलिक, मोहम्मद हनीफ़ समेत सियासी समाजी अॻवान ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई है। टूर्नामेंट में सिंध ऐं पंजाब जे टीमनि विच में सख़्त मुक़ाबिलो थियो है, जंहिंमें सिंध जी टीम पंजाब जी टीम खे शिकस्त ॾेई टूर्नामेंट खटे वरितो है। इन मौक़े ते पहिरीं पोज़ीशन हासिल कंदड़ सिंध जे मल पहलवान लाला गुलाम हुसैन पठान ऐं ॿी पोज़ीशन हासिल कंदड़ पंजाब जे मल पहलवान मुशीर अहमद चाचड़ खे कैश प्राइज़ ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे समाजी तंज़ीम रोलर सपोर्ट डेवलपमेंट जो चेयरमैन सिकंदर अली चाचड़ ऐं ॿियनि चयो है त मल सिंध सक़ाफ़ती रांदि आहे, अहिड़े क़िस्म जूं रांदियूं थियणु खपनि। सेहतमंद समाज लाइ सेहतमंद ज़हन जो हुजणु ज़रूरी आहे, जेको रांदियुनि जे फ़ुर्ग सां ई मुमकिन आहे। जेकॾहिं नौजवान नस्ल खे रांदियुनि जा सुठा मौक़िया ऐं माहौल फ़राहम कयो वञे त न रुॻो सुठा शहरी पर मुल्क जो नालो पूरी दुनिया में रोशन करे सघनि था। हिन चयो त जिते रांदियुनि जा मैदान आबाद हूंदा आहिनि, उते इस्पतालूं वीरान थी वेंदियूं आहिनि। इन मौक़े ते शहरनि समाजी तंज़ीम ऐं सिंध गवर्नमेंट खे साराईंदे चयो है त असां संदुसि थोराइता आहियूं जो अहिड़ो माहौल मुहैया कयो है, अॻिते बि हिन क़िस्म जे टूर्नामेंट खे जारी रखणु घुर्जे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।